أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू भलीकार चवंदा तव्हांखे अचो त क़ुर सिखो सिंधी में अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अॼु असां पढ़ंदासीं सूरह आल इमरान हिक खां 9 आयतूं शायदि इहो हिकिड़ो रुकू थी वेंदो इंशा अल्लाह ताला वधीक साईं असांखे ॿुधाईंदो पर अॼु असांजी शुरू थींदी सूरह आल इमरान पहिरियों लेसन आल इमरान जो बिस्मिल्लाह रहमान रहीम जज़ाकल्लाह ख़ैर ओवर टू यू आमीन साईं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तव्हांखे यादि हूंदो साईं जो जॾहिं सूरत अल बक़रा शुरू कयूं पिया त साईं 28 सिपारनि जी सूरत आहे। कीअं माना अलाह साईं ख़ैरु करे। माना हिकिड़ो लॻे पियो त को वॾो सफ़र आहे। ॾिसो साईं टाइम कीअं गुज़री वियो ऐं असां पंहिंजे सुठे स्टेप सां आराम आराम सां सिखंदा हलियासीं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अलाह साईं असांखे वधीक सम्झ सिखण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, अमल जी तौफ़ीक़ बि ॾे। अल्हम्दुलिल्लाह साईं असां शुरू कयूं था पिया जीअं तव्हां चयो। हींअर असांजी सूरह नंबर 3 क़ुर पाक जी पहिरीं आहे सूरह अल फातिहा, ॿी सूरह अल बक़रा, ऐं टीं आहे आल इमरान। ही ही अलिफ़ा, ही ऐन आहे, ही आल आहे, ही ऐन आहे इमरान। असां कॾहिं कॾहिं ग़लती करे चवंदा आल इन। जॾहिं मां प्रैक्टिस कंदो हुउमि ऐन जे उचार जी त हमज़ा वारो उचार बि ऐन सां थी वेंदो हुयो, पर अल्हम्दुलिल्लाह काफ़ी प्रैक्टिस कई। उन खां पोइ इहे हाणे उचार क्लियर थी विया आहिनि। अलिफ़ जो अलॻि आहे यानी हमज़े जो उचार, ऐं ऐन जो उचार अलॻि आहे। ही बि जेको आहे ही रुको ओ आहे, रुको ओ ऐन। तो इंशा अल्लाह ताला सूरह आल इमरान जे जूं आयतूं असां 1 खां 9 ताईं सिखंदासीं। उन जो रुकू थींदो पहिरियों इहो इंशा अल्लाह ताला। कुल रुकू हिन में आहिनि 20, आयतूं आहिनि कुल 200। ठीकु सही। उन खां पोइ हिननि आयतुनि में उनवान आहे अलाह। मां ॾिसां पियो त कहिड़ो उनवान आहे, पर मूंखे इन खां वधीक को बहितर उनवान ई नज़र न आयो। हिन जो उनवान आहे अलाह। तव्हां ॾिसंदव ख़ुदि हिते त अलाह पाक जो इन्हनि आयतुनि में केॾो ज़िक्र थियल आहे ऐं अलाह पाक पंहिंजी तारीफ़ बयानु कई आहे त अलाह केरु आहे। अच्छा, उन खां पोइ ॿी ॻाल्हि जेका हिन में ईंदी, अलाह सां गॾु जंहिंजी अलाह पाक सां मतिलबु जेको हिन में ॿुधायल आहे आयतुनि में, उन में आहे किताब ऐं रसूल अलाह जो। ॾिसूं था पिया आयतुनि खे। हाणे इन जो थोरो बैकग्राउंड इहो आहे, हिन में थोरो वधीक वज़ाहत बि ईंदी, उहा मां हिते न ॾेई सघियो आहियां। त इन जो बैकग्राउंड थोरो ईअं आहे त ही नजरान आहे। तव्हांखे अॻे मां नक्शो ॾेखारियो त साउथ माना ॾखिण में, यानी जेको यमन जो मुल्क आहे, यमन ऐं सऊदी जे उन ते हिकिड़ो मुल्क आहे, माना हुन जो हिसो आहे सऊदी अरब जो, उनखे नजरान चवंदा आहिनि। उन में ईसाई आबाद थियल हुया नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ऐं उन खां पहिरीं। ही जेको अबरा अची लश्कर हमलो कयो हो न, उहो उन ज़माने जी इहा ॻाल्हि आहे। हिते ईसाई कीअं आया हुया इहो सॼो इनशाला हिस्टोरिकल आहे, हुनखे ॾिसंदासीं पर्सपेक्टिव जेको बि आहे। पर नजरान ईसाइनि जो सेंटर हुयो, ईअं ईअं सम्झो। उन जा ईसाइनि जो हिकिड़ो वफ़द आयो 60 माण्हुनि जो, ऐं उन में तक़रीबन 14 सरदार हुया ऐं के वरी ख़ासि नमूने 3 सरदार हुया जिन जो नालो बि अचे थो पियो। हिकिड़ो अब्दुल मसीह हुयो, ठीकु आहे न। उन खां पोइ ॿियो हुयो, माना 2 नाला ॿिया आहिनि, पर उहे माना ख़ासि उन्हनि जा ईसाइनि जा वॾा पादरी ऐं अहम माण्हू बि इन में शामिल हुया। हाणे उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन को जो दीन जूं ॻाल्हियूं पियूं हलनि न, त हिननि दीननि खे त ख़तरो हुयो न। यहूदी ऐं ईसाइनि जे दीन खे ख़तरो थी पियो त हे कहिड़ो कमु, हे छा पियो थो थिए। ॿियो दीन पियो अचे थो पियो, जॾहिं त असांजो दीन हक़ आहे, ॿियो वरी कहिड़ो दीन आहे। उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सुवाल करण आया। वक़्तु कहिड़ो हो? निमाज़ असर जो वक़्तु हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निमाज़ खां फ़ारिग़ थिया त हिननि मुलाक़ात कई त असां हिन मक़सद लाइ आया आहियूं। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾिनी। हिकु नंढड़ी ॻाल्हि अथव, ॿुधण जी आहे तमामु सुठी। जॾहिं दावत ॾिनी त हुननि चयो त असां त अॻे ई
असां त हिकिड़ो दीन आहे ऐं असां त ईमान त आणे चुका आहियूं, इस्लाम त असां आणे चुका आहियूं, जेको हिते कंदा इस्लाम जेको बि चओ था पिया अलाह जो दीन, उहो त असां आणे चुका आहियूं। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन खां माना पोइ जिन सुवालनि जी जे वटि हुनजी डिटेल बि हिकिड़े तफ़सीर में लिखियलु आहे। मां इनशा ताला कंहिं ॾींहुं इहा ठाहे करे हिते पोस्ट करे बि छॾिबी। त पोइ नबी करीम पुछियो त तव्हां छा जीअं खाओ था, या जिन जेके शइ खे तव्हीं मना थियल आहिनि उहे कयो था पिया, हज़रत ईसा इस्लाम खे त अलाह जो पुटु छा नथा मञो, अहिड़े नमूने सां काफ़ी ॿियूं ॻाल्हियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके फरमायूं त उन्हनि ते उहो नेठि लाजवाब थी विया। उन खां पोइ इहा त थी उन्हनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी उन सां गुफ़्तगू, उन खां पोइ हीअ सूरत बि लथी आहे। हाणे इहा ई ॻाल्हि आहे त इन सूरत में ईसाइनि जो ज़िक्र घणो आहे, ऐं जेको लास्ट सूरत हुई अल बक़रा उन में उहे जेके आहिनि यहूदी उन्हनि जो ज़िक्र हो, जिते न आयो त यादि आहे तव्हांखे, या बनी इसराईल, या बनी इसराईल, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो किसो आहे, या बनी इसराईल जो किसो आयो। ठीकु, हेतिरियूं तव्हांखे नेमतूं ॾिनियूंसीं, तव्हां वाइदा कया उन ते न बीठो, सभु हुन में। हिन सूरत जो नालो आहे आल इमरान। हिननि जी माना ॿुधाइण जी ज़रूरत ई न आहे, लिखियो पियो अथव, हे ॾिसो ही। कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि घराणो, घराणो न थींदो आहे, आल माना ख़ानदान थींदो। घराणे खे चइबो आहे अहल, अहल बैत, अहलुल्लाह, अहल क़ुरान, इहे नाला ईअं इस्तेमालु थींदा आहिनि सिंधी में बि। पर आल जेको आहे ख़ानदान नाला थींदो, ख़ानदान इमरान। हाणे आल तव्हां ॾिसो उनखे डिफाइन करण लाइ जेके तव्हां ॾिसो, असां दुरूद पाक में पढ़ंदा आहियूं वाला आल इब्राहिम, वरी आल यकूब बि चवंदा आहियूं। आल इहो दुरूद पाक में न, अदरवाइज़ माना आल यकूब बि चवंदासीं, इहे जेके आहिनि हिनखे हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी जेको औलाद हुई, या हुन जो ख़ानदान हो आल यकूब। आल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा आहियूं, आल सऊद चवंदा आहियूं, हीउ जेको सऊदी अरब में न, हिनखे चवंदा आहिनि आल सऊद। त उहा हुनजी फैमिली न आहे, हुननि जो पूरो ख़ानदान आहे। आले सऊद हुजे त हे टे चारि घर जा भाती हुजनि हा, को पीउ पुटु भाउ भेण पाण में, न उहो ईअं न आहे। आल सऊद माना सऊद जो ख़ानदान, जंहिंजे नाले ते सऊदी अरब रखियो वियो। ठीकु आहे, त इहो आल जो लफ़्ज़ जी माना आहे। हाणे अचूं था इमरान ते। इमरान केरु आहे? इमरान जी धीअ ई हज़रत बीबी मरियम रज़ियल्लाहु ताला अन्हा। इमरान जी धीअ ई हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलाम जे पीउ जो नालो हुयो इमरान। पोइ हज़रत मरियम अलैहिस्सलाम जे पुट जो नालो हज़रत ईसा अलैहिस्सलाम। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी औलाद कोन्हे का न अॻिते, हज़रत बीबी मरियम खे का ॿी औलाद कोन्हे। ठीकु थियो, त माना इमरान जेको आहे उहो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो छा थियो? नानू। आले इमरान, इमरान जो ख़ानदान। ठीकु थियो। अच्छा, हाणे हज़रत बीबी मरियम जा अज़ीज़ हुया जेके इमरान जा औलाद ॿी बि आहे, या माना उहो वरी पोइ ॾिसंदासीं। पर हिते सिर्फ़ु इहा ॻाल्हि आहे त इमरान जी धीअ हज़रत बीबी मरियम साइण रज़ियल्लाहु अन्हा, ऐं उनजो पुटु हज़रत ईसा अलैहिस्सलाम। ठीकु, ॿियो इमरान कहिड़ो आहे? उहो इमरान आहे जंहिंजा हे ॿार आहिनि टे। कहिड़ा? हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत हारून अलैहिस्सलाम। तव्हांखे यादि आहे न, पाण में भाउर आहिनि। इन्हनि जी भेण कहिड़ी? मरियम। इन जी भेण जो नालो मरियम आहे। ठीकु, पर तफ़सीरनि में घणे क़दुरु जेको अचे थो पियो त इमरान हिन जो ज़िक्र न आहे, हुन जो ज़िक्र आहे जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नानू आहे, हज़रत मरियम जो पीउ। आल इमरान उन जे बाबति हीअ सूर आहे। छो जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे न हुन में। छो जो यहूदी माना ईसाई आया हुआ, ईसाइनि खे ॿुधायो वियो, इन करे सूरत जो नालो आल इमरान, इन में ज़िक्र बि ईसाइनि जो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी क़ौम जो। हिन में हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि आहे, थोरो सम्झंदा हलो, माना ग्रामर कोन था सम्झूं, पर तॾहिं बि क़ुर खोलियो, थी सघे थो तव्हांखे नज़र अची वञे। सूरत आल इमरान ही मदनिया, हिन खे छॾो, ॾिसो हेठि न ॾिसजो, ही न हेठि न, ही सिर्फ़ु हीअ नंबर 30 नंबर सूरत आहे क़ुर पाक जी। हिन में आयतूं घणियूं आहिनि? 200 आयात हा लिखियलु आहे, कॾहिं कॾहिं लिखियलु हूंदो आहे आयत,
माना हिन में अहिड़ो लफ़्ज़ न आहे जो हू हुजे, आयत हू, उन जे करे जो हीअ मोहन सां सूरत, मोहन सां क़ुर पाक जी लिखबी त। ऐं जॾहिं जेका नाज़िल थी आहे त उनजो नंबर आहे 99। ऐं रुकूअ घणा अथसि? 20। अॼु असां घणा रुकू कंदासीं? हिकिड़ो रुकू कंदासीं अॼु। ऐं हिन में आयतूं घणियूं आहिनि? 200। अॼु असां घणियूं आयतूं कंदासीं? 9 बसि। ठीकु, हिकिड़ी ॻाल्हि। त हीअ ॻाल्हि असां करे चुकासीं त सूरत बक़र में बनी इसराईल यानी यहूदी मुखातिब हुया, या बनी इसराईल, या बनी इसराईल। ऐं लास्ट क्लास में असांजो हिकिड़ो ज़िक्र थियो हुयो, ॾिसो, या बनी इसराईल माना अलाह पाक सिधो सो बनी इसराईल यहूदियुनि खे मुखातिब हुयो, उन्हनि खे पियो चए जेका आयत लथी उहा उन्हनि लाइ आहे, उन्हनि जे लाइ आहे बिल्कुलु बि। ठीकु थियो? माना कॾहिं कॾहिं अंदाज़ हूंदो आहे क़ुर पाक में त कंहिंसां डायरेक्ट थी ॻाल्हि कई वञे, या हिकिड़ी जनरल ॻाल्हि आहे। हाणे अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन, इहो छा भला यहूदियुनि खे चयो वियो छा? या कोई ईसाइनि खे चयो वियो आहे, काफ़रनि खे चयो वियो आहे, मोमिननि खे चयो वियो आहे? न, इहा अलाह पाक जी जनरल स्टेटमेंट आहे। अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फी। ही किताब आहे जंहिंमें को शक कोन्हे को। ऐं यहूदीन खे बि न आहे, न ईसाइनि लाइ, न मुस्लमाननि जे लाइ, न काफ़रनि लाइ, सभिनी जे लाइ, हर माण्हू जे लाइ जेको पढ़े। ईअं क़ुर पाक जे आयतुनि में फ़र्क़ु हूंदो आहे। ठीकु, हाणे हलूं था पिया आले इमरान ते। आयत नंबर पहिरीं अलिफ लाम मीम। इहो असांखे ख़बर आहे अलिफ लाम मीम जी, असां पढ़ी आया आहियूं सूरह बक़र। सूरह बक़र बि इन सां शुरू थी, तॾहिं हिन खे चवंदा आहिनि जाड़ियूं सूरतूं। अल बक़र, आले इमरान, इन ॿिन्ही खे जाड़ियूं सूरतूं चवंदा आहिनि। ऐं जाड़ियूं सूरतूं ॿियूं बि आहिनि, सूरह मुज़म्मिल, सूरह मुदस्सिर, कुल औज़ु बिरब्बिल फलक, कुल औज़ु बिरब्बिन नास, अहिड़े नमूने सां ॿियूं बि आहिनि। ठीकु आहे? इन्हनि खे चइबो छा आहे? इन्हनि खे चइबो आहे हुरूफ़ मुक़त्तियात। मुक़त्तियात माना क़त थियल। इन्हनि खे तव्हां हाणे हीअ जॾहिं असां पढ़ूं था पिया आले इमरान, भई हिकिड़ो लफ़्ज़ करे पढ़ियोसीं न, आल हिकिड़ो लफ़्ज़ आहे। ईअं त न पढ़ियोसीं अलिफ ऐं लाम, न, ऐन मीम रे अलिफ नून इमरान, पर असां पढ़ियोसीं इमरान, सॼो लफ़्ज़ पढ़ियोसीं हिकिड़ो करे। हिन में ईअं न करे पढ़ंदासीं, हिन में छा पढ़ंदासीं? अलिफ हे लाम हे मीम, अलॻि अलॻि बसि। पोइ जेके मथां जेके निशानियूं आहिनि, हा, हाणे इनखे ॾिसबो त इहे छा आहिनि। उहो ईअं आहे। हिनखे चइबो आहे मद, तव्हांखे ख़बर आहे वॾी मद आहे क़ुर पाक में। ऐं हिन मद खे चवंदा आहिनि जेको हुरूफ़ मुक़त्तियात जे मथां हुजनि, उन्हनि खे चइबो आहे मद लाज़िम। इहे लाज़मी हिननि ते मद करणी आहे। मद जो मतिलबु छा आहे? मद माना डिघो करणु। माना हीउ जेको अलिफ खे त काई मद कोन्हे, ईअं ई पढ़िबो। लाम ऐं मीम ते मद आहे त माना इन्हनि खे डिघो करे पढ़िबो। कीअं डिघो करबो? मद लाज़िम हूंदी आहे 6 हरकतूं। घणियूं? मैक्सिमम हरकतूं कंहिं बि अखर खे छिके सघिजे थो, उहे केतिरियूं हूंदियूं आहिनि? 6। 1 खां 6। 6 माना 3 सेकंड। छो जो हिकु हरकत जेका छिकिबी आहे उहा माना सम्झो अधु सेकंड हुजे। 6 हरकतूं तव्हां थींदियूं माना तक़रीबन 3 सेकंड, माना मैक्सिमम इहो नंबर आहे 6। पढ़बो कीअं? हे ॾिसो, अलिफ लाम मीम, माना कीअं थींदो? अलिफ लाम मीम, 1 2 3 4 5, ही 6 हरकत। 1 2 3 4 5, ही 6, माना हिनखे हिकिड़ो कढिजे त अलिफ इहे बची वियो त हिकिड़ो कढी छॾिजे न मुंहिंजे घर। बहितर आहे त हिकु हिन मां कढी छॾिजे, छो जो 6 हरकतूं थींदियूं। ठीकु थियो? हाणे ॻाल्हि इहा आहे, इन इन करे सम्झणु खपे इन इन मद जो नालो छा आहे? मद लाज़िम। ऐं घणा हरकत छिकबी आहे? 6। इहा यादि रखिजो, टेस्ट में ईंदी ॻाल्हि। हाणे अचूं था पिया हिन ते, अलिफ। अलिफ ते ॾिसो का हरकत आहे ई कान्हे, न ज़बर ज़ेर न पेश आहे, बिल्कुलु कोन्हे। इन करे छो जो अलॻि पढ़णो आहे न असांखे। ज़ेर ज़बर पेश हुजे त तॾहिं ज़रूरत पवंदी आहे जॾहिं असां कंहिं कंहिं गॾाए पढ़ूं। ठीकु थियो? त हीअ अलिफ, हे लाम जूं 6 हरकतूं, मीम जे लाइ 6 हरकतूं। ठीकु, इहो तमामु लाज़मी आहे। हुरूफ़ मुक़त्तियात काफ़ी आहिनि। उन्हनि खे जॾहिं बि मद ईंदी आहे उहा मद लाज़िम हूंदी आहे। उन्हनि खे 6 अखर छिकणु खपे। ठीकु थियो? हाणे हिते हलूं था पिया। हुरूफ़ मुक़त्तियात में हिकिड़ी ॿी ख़ूबी आहे, थोरो
ध्यानु ॾिजो महिरबानी करे, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, जंहिं बि कई आहे जितां मां ॿुधी आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, उन में कमाल आहे। उहो इहो आहे त हरूफ मुक़त्तियात जॾहिं ईंदा, उन खां पोइ हिकदमि तव्हां ॾिसंदव आयत में, पहिरीं या ॿी आयत में अलाह पाक किताब जो ज़िक्र ज़रूरु कयो हूंदो, क़ुर जो। ॾिसंदासीं इहो। पहिरीं सूरत बक़रा पढ़ी आया आहियूं न, अल बक़रा, उन में छा आयो, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह। किताब जी ॻाल्हि आई आई। हाणे हिते ॾिसूं, पहिरीं आयत इहा अलिफ लाम मीम, ॿी आयत ॾिसूं ऐं टीं आयत ॾिसंदासीं। ॿी आयत में छा आहे, अलाह जी तारीफ़ हिकिड़ी ॻाल्हि, माना ॿी ऐं टीं में अलाह जी तारीफ़ ईंदी, ऐं पोइ वरी ज़िक्र ईंदो किताब जो। ऐं ख़ासि ॻाल्हि ॿी कहिड़ी आहे, लफ़्ज़ ईंदो तो ते, माना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि बि आई। ठीकु, अचो ॾिसूं था। ॿी आयत चए थी पई, अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। कि ज़हन में अचे थो त इहे लफ़्ज़ किथे असां पढ़ंदा आहियूं, यादि अचे थो कुझु? ॾिसूं था पिया। इन जी माना छा आहे? माना अल्लाह, माना उहो आहे अल्लाह, ब्रैकेट में लिखियलु आहे, उहो आहे अल्लाह जी तारीफ़ आहे। ला इलाह, न आहे कोई इबादत जे लाइक़ु, इल्ला हुव, सवाइ हुन जे। इल्ला माना सवाइ हुन जे। अल्लाह उहो आहे जो न आहे को इबादत जे लाइक़ु सवाइ उन जे। ऐं असां कलमू छा पढ़ंदा आहियूं? ला इलाहा इल्लल्लाह। कलमो बि तव्हां निकितल आहे, पर कलमे जो पैटर्न चेंज आहे। हिन क़ुर में अलाह पहिरियों आयो आहे। जॾहिं असां कलमो पढ़ंदा आहियूं त छा पढ़ंदा आहियूं? ला इलाहा इल्लल्लाह। ठीकु थियो? अच्छा, हाणे उन खां पोइ अॻिते था हलूं। ही हूअ हिन सां गंढियल आहे, हुवल हय्युल क़य्यूम। ठीकु आहे, ला इलाहा इल्लाहु, ईअं बि चई सघिजे, या हीअं हिन सां गंढियल आहे कि न बि चइजे त अल हय अल क़य्यूम। उहो हय हय निकितल आहे हयाती मां, हयाती। हाणे जेका बि हयाती आहे उनखे मौत आहे न। अलाह छा आहे? अलाह अल हय आहे, माना हयात आहे सदाई। अलाह पाक सदाई हयात, ज़िंदा हर वक़्तु। अलाह पाक वटि टाइम जी पाबंदी कोन्हे। अलाह पाक जी जॾहिं असां ज़िक्र कंदासीं त ही दुनिया में जेको हूंदो आहे, तव्हां हर शइ जेका बि ॾिसंदव न, उहा टाइम सां मुनासिबत रखंदी आहे। हीअ कल्ह ख़म्स हुई, वई ख़तम थी वई, ॿी इहा ख़म्स ज़िंदगी में ॿीहर कॾहिं न ईंदी, जेका कल्ह ॾींहुं गुज़रियो। सुबुह जो झुड़ हुयो, गर्मी ही, सर्दी ही, जेको हुयो टेम्परेचर हुयो, उहो गुज़री वियो। 2 कलाक अॻु में जेको टाइम गुज़री वियो, इहो ॿीहर मोटी न ईंदो ज़िंदगी में कॾहिं बि। असांजी जेका धरती आहे उहा सिज सां हले थी पई न, इन करे उहो टाइम जो हुन में हिसाबु आहे। 24 कलाकनि जा ॾींहं रातियूं आहिनि। पर जॾहिं असां अलाह जो ज़िक्र कयूं था त अलाह पाक इन टाइम जे पाबंदी खां पाक आहे। हुनजी हयाती जॾहिं ॻाल्हि कयूं आहे त अल हयो सदाई लाइ ज़िंदा। ईअं न त कल्ह हुयो, अॼु बि आहे, सुभाणे बि थींदो। इन जो अॼु सुभाणे कल्ह अलाह पाक जे ज़ात लाइ आहे ई कोन। इहे त असां लाइ आहे न। अॼोको ॾींहुं आहे त सुभाणे बि ईंदो। शमसी निज़ाम आहे न इहो। हाणे आसमान, इहो त आसमान जे अंदरि आहे। 7 आसमान आहिनि, ॿिए आसमान में सिज ई कोन्हे को, त ॾींहं राति त थींदा ई कोन न। इहा आहे ॻाल्हि। ॾिसो, ईज़ी आहे कंहिंखे बि सम्झाइणु। अलाह पाक टाइम जी पाबंदी खां पाक आहे। अल हयो सदाई लाइ हयात आहे। वरी अचे थो अल क़य्यूम। क़य्यूम माना क़ाइमु रखण वारो, बीह ॾियण वारो। जॾहिं बि अलाह पाक जा लफ़्ज़ अचनि था न, त तदबुर करणु खपे थोरो। हुअ अर रहमान रहीम न आयो हिते। अलाह पाक जा नाला 99 नाला आहिनि। इहा बि हिकमत आहे न। क़ुर पाक जो विज़डम आहे, उहो असांखे सम्झणो आहे। अलाह पाक जॾहिं चए थो पियो उनजी इबादत जे लाइ कोई न आहे, भला जेकॾहिं उहा इबादत जे लाइ ॿियो कोई न आहे, फ़क़ति अलाह आहे। अलाह ज़िंदा हुजे न, अलाह ज़िंदा न हूंदो त पोइ इबादत जे लाइ किथां थींदो?
ऐं पोइ अल क़य्यूम बीहक ॾियण वारो। जेका बि काइनात अलाह पाक जी ख़लकियल आहे उनखे बीहक उहो माण्हू ॾींदो, या उहा ज़ात ॾींदी, माण्हू त न चऊं, ज़ात ॾींदी जेके हयाती हूंदी न। जंहिंजी हयाती जी पक न हुजे, उहा का शइ ठाहींदो त पंहिंजी हयाती जी पक न आहे त शइ खणी भले हले पई या न हले, पर पंहिंजी हयाती जी पक न हूंदी त हुनखे रखंदो कीअं, संभालींदो कीअं। कमाल जा लफ़्ज़ आहिनि, अलाह पाक खे तदबुर करणु खपे। अल हय अल क़य्यूम, ही हिनखे हमज़तुल वसल चइबो आहे। हिन जो इहो कानून हूंदो आहे त जॾहिं हिन खां पहिरियों को लफ़्ज़ अचे त उहो गॾाए पढ़िबो आहे, पोइ हमज़तुल वसल खे ड्रॉप करे छॾिबो आहे, जीअं हुवल हयुल क़य्यूम, युल क़य्यूम। पर हमज़तुल वसल छा कंदो आहे, जेकॾहिं मूंखे छड़ो ई लफ़्ज़ पढ़णो हुजे त उहो मां कीअं पढ़ां। हिते लाम ते शद लफ़्ज़ हरकत कोन्हे, काई जज़म आहे, सुकून आहे। हिनखे पढ़ण लाइ, कंहिं बि लफ़्ज़ खे पढ़ण लाइ तव्हांखे हरकत खपंदी। अखर ते हरकत हूंदी त हुनजो उचार निकिरंदो, न त उचार न निकिरंदो। त हिन ते उचार कोन्हे, हिन सां उचार ॾींदासीं अल क़य्यूम अल हय्यु। ही हमज़तुल वसल इन में कमु ईंदो आहे। पर जेकॾहिं असां को ॿी हरकत पहिरियों अची वई कंहिं लफ़्ज़ ते या गॾे था पढ़ूं, त पोइ हमज़तुल वसल वेठा चुप कई वेठो हूंदो आहे। ठीकु आहे भाउ, परवाह न आहे, तव्हां भले गॾिजी गॾे पढ़ो था न, मां वेठो आहियां चुप कयूं। जेकॾहिं अलॻि पढ़ंदव त पोइ मूंखे खणी अचो, मां वेठो आहियां तव्हांजे मदद लाइ। पोइ हीअ मदद लाइ ईंदो आहे, हमज़तुल वसल चइबो आहे हिनखे, वसल माना मिलाइणु। इहो चुप कई वेठो हूंदो आहे वीचारो। ठीकु। अच्छा, उन खां पोइ अची वियो इहो नंबर आयत में अलाह जी तारीफ़ अची वई, पहिरीं ॻाल्हि। हाणे इहो मां चयुमि किथे तव्हां ॾिठो आहे, इहो आयतुल कुर्सी में 255 आयत अल बकर में आई। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। ही ॾिसो था पिया। हाणे ही जेके न, ही हमज़तुल वसल न आहिनि। हिनखे तव्हां पढ़ंदव, ही अलॻि पढ़ंदव, ही पंहिंजे, हिनखे पंहिंजी हरकत आहे। इलाह पढ़िबो, हिते इलाह पढ़िबो, हिनखे पंहिंजी हरकत आहे। हमज़तुल वसल न आहे, हिनखे हीअ न चवंदासीं त मां बाबा ला इलाह हल्ला करे पढ़ा, चवंदो न न न न, मां जो वेठो आहियां हिते, मूंखे पढ़ो। हमज़तुल इन काथे चइबो आहे, हमज़ल काथे चवंदो मूंखे पढ़ो पहिरियों, मुंहिंजी कसरा हिन में, मूंखे कसरा ॾियो त मां पोइ अॻिते हलो, इलाह करे पढ़ो। ऐं हीउ चवंदो न न मां वेठो आहियां तव्हांजी मदद लाइ, पढ़ो त ठीकु आहे, तव्हांजी मर्ज़ी, न पढ़ो त तव्हांजी मर्ज़ी। ठीकु, हमज़तुल वसल उहो। ऐं अलाह साईं जग जो जॾहिं हय्युल क़य्यूम आहे न, संभालींदड़ आहे, त शाह साहिब जो लफ़्ज़ आहे ॾाढो बहितर, ॾाढो सुठो। छा खे वञो छो ॿेली थिए ॿियनि जो, छा लाइ वञी ॿियनि जो दोस्त थियो आहे। वठु कंजक करीम जी, अलाह जेको करीम आहे रस्तो हुनजो वठु, वाग हुनजी वठु। जग जो वाली जो, ओए जग जो वाली, जग जो वाली जो। जग माना हिकिड़ो थींदो आहे असां वटि, सिंधी में ॿ लफ़्ज़ माना थियनि थिए पई। जग माना पाणी वारो जग, ही जग आहे पूरो जहान। हुनजो वाली माना रखवाल, संभालींदड़। सोखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ अलाह सां, उहो ई ख़ुशि हूंदो जेको अलाह सां इश्क़ कंदो। पर अलाह सां इश्क़ बि आहे त अलाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, अलाह जे किताब सां, अलाह जे रसूलनि सां, अलाह जे मलाइकनि सां। ठीकु, उन खां पोइ अलाह पाक जेके असांजा रिश्ता ख़लकिया आहिनि, उन्हनि सां बि मोहबत हुजणु खपे न। हर रिश्तो, दोस्त हुजे, पाड़े वारो हुजे, भेण भाउ, माइट मुट, पीउ माउ औलाद, अलाह जी राह में हुजे। ठीकु, इनशा ताला। हाणे 3 नंबर आयत अचे थी, इनखे ॾिसजो। नज़ल अलैकल किताब बिल हक़, अची वियो किताब जो ज़िक्र। लाथाई तो ते ओ अलैक, ही थींदो आहे अला प्लस क माना तूं, अलैक माना तो ते। लाथाई तो ते उहो किताब सच सां, बिल हक़। कमाल आहे, अलाह पाक आहे, क़ुर पाक आहे, पोइ बि चए थो हक़ सां। छो जो असां आमतौर जॾहिं बहस कंदा आहियूं, असांजो इल्मु वधी वेंदो, पोइ ॿिए खे चवंदा तूं सभु घटि आहे, जेको मां चवां थो सभु सही आहे। ऐं क़ुर पाक में कॾहिं बि तव्हां न ॾिसंदो त अलाह पाक चयो त इहा ॻाल्हि तइ थी वई आहे त बसि त दलील आहे हर कंहिंजो। ईमान आणियो, छो जो तव्हांखे हीअ शइ मथे तव्हांखे को जमो थींदो, क़यामत वारो ॾींहुं थींदो, इन करे ईमान आणियो। ईअं न त जेको आहे ॾंडो खणी बीठो हुजे, जेको आहे अलाह पाक ईअं कोन चयो आहे त माना बसि ईमान आणियो, मां तो चवां इन करे ईमान आणियो, छो जो मुंहिंजो क़ुर जो किताब आहे, ईमान आणियो न। वलसर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, ॾिसो न तव्हां पूरो ज़मानो ॾिसो न, उनजो कसम आहे इंसान ख़ज़ारे में आहे। तबाहियूं आयूं आहिनि जेके, उहो तव्हां ॾिसो वञी पाण पंहिंजे अखियुनि सां। इन करे ईमान आणियो, न त नुक़सानु आहे। आणींदव त फ़ाइदो आहे। ॾिसो ॿई ॻाल्हियूं थींदियूं। हाणे हिन में जेका ॻाल्हि अचे थी पई, थोरो रंगनि ते गौर कजो। नज़ल
लाथाई, वरी हिते अंज़ल लिखियो पियो आहे, हिन में बि लाथाई, जॾहिं माना हिकिड़ी ई आहे पर लफ़्ज़ अलॻि आहिनि। हिन में ज़रूरु का ॻाल्हि आहे। इहा ई ॻाल्हि आहे, जॾहिं तव्हां तर्जुमो छड़ो पढ़ंदो, जेके चवंदा आहिनि असां तर्जुमो पढ़ी था क़ुर पढ़ूं सुबुह जो उथी करे असां तर्जुमो बि पढ़ंदा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन। जेको छड़ो क़ुर पढ़े उहो बहितर, जेको तरविज सां पढ़े उहो उन खां बहितर, जेको तर्जुमे खे सम्झी पढ़े अञा बहितर, जेको तदबुर करे सिखे अञा बहितर, उन खां सभ खां वरी बहितर उहो जेको वरी उन ते अमल करे, न त बेकार आहे। इल्मु कहिड़ो हुजे ते अमल न कजे। अलाह सां असां सभिनी खे इल्मु बि ॾे, अमल साले जी तौफ़ीक़ बि ॾे इंशाअल्लाह, आमीन। हिन खे ॾिसो, किताब ही चए थी पई आयत, लाथाई तो ते उहो किताब सच सां जो सचो कंदड़ आहे, जेकी खांसि अॻे आहिनि। अॻे कहिड़ा आहिनि? ॿिया किताब जेके बि आया उनखे सचो थो करे। ईअं न चयो थी त जे क़ुर आयो त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़ुर लथो त क़ुर ईअं कोन चयो आहे त ॿिया जेके किताब अथव सभु तव्हां कूड़ था ॻाल्हायो, ईसाइयो यहूदियो, तव्हांजो ठहियल पंहिंजा किताबनि, हा फेराया हुन न, उहो अलॻि आहे। पर अलाह पाक चए थो त अलाह पाक अंज़ल तौरात वल इंजील, तौरात बिला थी मूसा अलैहिस्सलाम ते, इंजील ॾिनी हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे, उहे उन्हनि खे सचो थो करे। हा, पोइ तव्हां इंजील में का फेर घेर कई आहे, यहूदीन तौरात में जेका फेर घेर कई आहे, उन सां उहा ॻाल्हि अलॻि आहे। उहो तव्हां उन्हनि जो गुनाह उहो पाण ॼाणनि। ईअं त क़ुर जे आयतुनि जे बारे में बि अॻिते ईंदो त माण्हू उन जे में बि कहिड़ियूं हरकतूं कनि था पिया, उहो बि अॻिते ईंदो, ॾिसजो। ठीकु, इहा ॻाल्हि थी वई किताब जी, ऐं तौरात इंजील जलाइण जी थी वई। हाणे ही जेको ही नज़ल आहे न लाथाई, इन ऐं हिन में थोरो फ़र्क़ु आहे। तव्हां ॾिसो त क़ुर पाक जेको आहे बिल हक़ मुसद्दिक़ लिमा बैन यदै आयो, ही किताब जेको लथो आहे हक़ सां, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं लथो आहे न, चए थो तोते, इहो घणे वक़्त में लथो आहे? 23 साल, सभिनी खे ख़बर आहे। तौरात घणा साल लॻा लहण में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते। मूसा अलैहिस्सलाम त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जबल ते वियो, 40 ॾींहं जो जेको आहे चिलो कढी तौरात जूं तख़्तियूं खणी अची क़ौम वटि हलियो आयो, हिकु ई वक़्तु खणी आयो न। लाथियूं त अलाह पाक, पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मिलियो हिकु ई वक़्तु। इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हिकु ई वक़्तु मिलियो। आयतूं त कोन लथियूं वक़्तु वक़्तु वक़्ता वक़्तु, न, हिकु ई वक़्तु। ही लफ़्ज़नि में इन करे फ़र्क़ु आहे। ही नज़ल जेको आहे, इनखे चइबो आहे ही तरतीब, माना बतदरीज, आस्ते आस्ते थोरो थोरो करे वक़्त जे हिसाब सां आयतूं लहंदियूं आहियूं। इहो आहे नज़ल, हू आहे अंज़ल। ठीकु थियो। हाणे हलूं था अॻिते, आयतूं 4 खां 9। अच्छा, हिन सां कनेक्टिविटी थींदी लाथई, तौरात ऐं इंजील, इहे जेके आहिनि अॻे ई माण्हुनि जी हिदायत लाइ, ईसाइनि यहूदियनि कुझु बि, पर इहे माण्हुनि जी हिदायत लाइ आहे। जेको अलाह पाक किताब लाहींदो त माण्हुनि जी हिदायत लाइ हूंदो न। वो अंज़ल अल फुरक़ान, वरी हिते अंज़ल लफ़्ज़ आयो आहे। हाणे अंज़ल अल फुरक़ान, फुरक़ान असां क़ुर पाक में चवंदा आहियूं, पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे, इन में ही ॿ मानी लफ़्ज़ अची थो वञे हिते। फुरक़ान छड़ो क़ुर पाक थोरी आहे, तौरात बि फुरक़ान हुई, इंजील बि फुरक़ान आहे। यानी उहे आहिनि छा? उहे फ़र्क़ु कंदड़ आहिनि न, ग़लति ऐं सही में, सच ऐं कूड़ में। हज़रत तौरात छा आहे? हक़ खणी आई अलाह पाक जो तरफ़ां। इंजील छा आहे? उहो बि अलाह पाक जो हक़ आहे। माना सच छा आहे? उहो आहे न। क़ुर अलाह पाक जी किताब में छा ईंदो? सच ईंदो। छा खां फ़र्क़ु कंदो? कूड़ खां। इहे सभु छा आहिनि? फुरक़ान आहिनि। अलाह पाक चवंदो वअंज़ल अल फुरक़ान, माना क़ुर लथो त फ़र्क़ु शुरू थी वियो। इहो ई फुरक़ान थी वियो। हिकिड़ी आयत बि हुनजी लथी न, नज़ल त खणी थियो पूरे बतदरी आस्ते आस्ते ईंदो वियो, पर जेको फुरक़ान जो हुनजी जेका माना स्टेटस आहे, उहा हिकिड़ी पहिरीं आयत सां आहे, हर आयत सां आहे। इन करे फुरक़ान सभु आहिनि इहे, क़ुर पाक बि, इंजील बि, तौरात बि। वल्लाहु अला अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह ताला। अच्छा, इन लज़ीन कफ़रू बि आयातिल्लाह आहे, उहो हाणे ॻाल्हि अॻिते हले थी पई त बेशक उन्हनि जिन इनकार कयो। हाणे फुरक़ान छा कंदो आहे? सचे कूड़ में संदो विझंदड़ आहे।
पोइ उन्हनि जो उहे जिन इनकार कयो छाजो बे आयातिल्लाह, बे आयातिल क़ुरान लिखियल न आहे। बे आयातिल्लाह माना जेके बि आयतूं आहिनि, जेके बि निशानियूं आहिनि, चाहे किताबनि में आहिनि, चाहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जो ऐं ॿियनि नबियनि जा मौजज़ा आहिनि, या उन्हनि जो चवण आहे जेका बि, इहे सभु आयात लाइ आहिनि। जेके ॾिसनि था अखियुनि सां उहे बि आयात लाइ आहिनि, उहे सभु निशानियूं आहिनि। मौजज़ा छा आहिनि? किताब छड़ो न ईंदो। आयात में जॾहिं ॻाल्हि ईंदी त छड़ो किताब न ईंदो, रसूलनि कनि जा मौजज़ा ईंदा। ऐं उन खां अलावा जेको बि रसूलनि जेको आहे जे ज़माने में जेका या ॿियो कुझु जेको ॾिसनि था दुनिया में जे निशानियूं जेके ज़िक्र कयल आहिनि, सभु आयात आहिनि। आयात जमा हुआ, आयात जमा हुआ त हिन जो सिंगल छा थींदो? हिकिड़ी आयत, आयतन, आयतन हुजे हा त हिकिड़ी आयत हुजे हा। आयात माना आयतूं सिंधी में तर्जुमो थींदो। भई आयात लाइ अलाह जूं आयतूं, लहुम पोइ उन्हनि लाइ छा आहे? अज़ाबुन शदीद, जेको इनकार कंदो उन लाइ पोइ छा आहे? अज़ाब आहे सख़्तु। अञा ॻाल्हि खुटे नथी हिते, आयत हले थी। वल्लाह, ऐं अलाह छा आहे? ग़ालिब, बदिले वठण वारो आहे। ग़ालिब, अज़ीज़ माना ग़ालिब, ज़ुंतिकाम, ही हिनखे नोट कजो लफ़्ज़ ज़ू, छो जो ब्लू में रंग में छो लिखियल आहे आख़िर? ज़ू माना वारो, ज़ुल जलाल, ॾिसंदा ॿुधायूं असां, जलाल वारो, ज़ुल करनैन, करनैन वारो। करनैन, कर्ण चइबो आहे सिंह खे, करनैन माना ॿ सिंह, ॿिनि सिंहनि वारो, ज़ुल करनैन। हाणे हिते छा आहे? ज़ुंतिकाम, इंतिकाम कंहिं न ॿुधो आहे। इंतिकाम माना बदिलो वठणु, ज़ुंतिकाम माना बदिले वठण वारो। पर बदिले वठण वारो, बदिलो त इंसान बि वठनि था न। अलाह त बदिले वठण वारो आहे, पर अलाह पाक खां को ॾाढो थी वञे क़यामत जे ॾींहुं, चएसि मां तोखे न, मां नथो क़बूल कयां मांसि। जेका कंहिंखे सज़ा आहे, दर्जो त ठीकु आहे, कंहिंखे मिले उहो त हू ई क़बूल कंदो, पर अहिड़ो को हूंदो ॾाढो चङो मुड़ुसु सरदार, चवंदो मां नथो क़बूल कयां। हिते असां चवंदा आहियूं न कि तोखे जेको वणो थी कर, मां नथो मञां। पोइ अलाह पहिरीं ॿुधायो पाण खे अज़ीज़, अज़ीज़ आहे, ग़ालिब आहे, कंहिंखे ताक़त कोन्हे। अलाह पाक जो ग़लबो एॾो आहे जो सवाल ई कोन थो पैदा थिए, जेकॾहिं अलाह पाक को इंतकाम वठणु चाहे त वठी न सघे। अलाह पाक जी ज़ात खां इहा शइ हिन खां पाक आहे। अलाह पाक कमज़ोर न आहे, तॾहिं त चवंदा आहिनि अलाह ॾाढो अथई, ख़ुदा पुॼंदी ज़ालिम। ज़ालिम सां अलाह पुॼंदो, जेकॾहिं कंहिं ईअं चयो न, हुनखे डिॼणु खपे, ख़ुदा जो कसम, डिॼणु खपे हुनखे। पोइ हीअ ॾिसे न, अलाह अज़ीज़ न आहे, ज़ुंतिकाम आहे। इंतकाम जेकॾहिं को कंहिं ते ज़ुल्म थिए थो पियो दुनिया में, नथो वठी सघे ऐं उहो अलाह ते छॾे ॾे, पोइ अलाह त ज़ुंतिकाम आहे न। उहो बदिलो जी वठंदो त कहिड़ो वठंदो? उन खां पोइ ॿी ॻाल्हि हिकिड़ी इंपॉर्टेंट आहे हिते, उहो इहो आहे त कफ़रू आहे छा? कफ़रू इनकार छा आहे? असां त रोज़ आयतूं पढ़ूं था पिया, मञूं बि था अलाह पाक खे, डिॼूं पिया था, दुआऊं बि करूं था, पोइ बि ग़लति कमु कयूं था पिया। पोइ अज़ाबुन शदीद आहे? ईअं न आहे। इहा ई ॻाल्हि आहे क़ुर में तदबुर करण जी। कफ़रू थींदो इहो आहे, कफ़रू में ॿ शयूं ईंदियूं आहिनि। ॻाल्हि अलाह पाक छा कई आहे हिते, थोरो नोट कयो प्लीज़। अलाह पाक क़ुर पाक खे छा करे लाथो आहे? हक़। छा करे लाथो आहे? हक़, मननि में जेका ॻाल्हि आहे हक़ आहे, सही आहे। हाणे कफ़रू जेके कनि था पिया, उहे छा था कनि? हक़ जो या त इनकार कनि ॼाणी करे, पर जेकॾहिं मूंखे ख़बर ई न पई हक़ जी, त मां इनकार त कोन कयां न। कफ़रू में उहे शामिल था थियनि जिन खे हक़ जी ख़बर पई त इहो हक़ आहे, पर कंहिं बि सबब जे करे, सरदारी जे करे, ज़िद जे करे, माना पंहिंजे कंहिं ॿिए सबबनि जे करे उनजो इनकार कंदा। ग़लती थिए थी उहा ॿी ॻाल्हि आहे, पर अलाह जे आयतुनि जो इनकार त कोन्हे न। इनकार वारे लाइ आहे लहुम शदीद अज़ाब शदीद। ॿियो कफ़रू छा थींदो आहे? लिकाइणु, हक़ खे न मञणु। ॿियो हूंदो आहे हक़ खे लिकाइणु, उहो बि कफ़र चइबो आहे। कफ़र माना ढकणु, ढकणु चइबो आहे कफ़र। ठीकु आहे, माना हक़ ॼाणियूं पर हुनखे लिकाए छॾियूं, पंहिंजे सभ में जेके ज़ाती ज़ाहिर कंदा ई न। उहो आहे इहो, इहो इस्लाही बनी इसराइल ऐं यहूदी आलम ईअं कंदा हुआ।
ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि आहे तूं लिकाए छॾींदा हुआ पंहिंजे तौर ते जूं त जीअं माण्हुनि खे ख़बर न पए त हिन में छा लिखियल आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जे लाइ नबीअ जे लाइ कहिड़ियूं निशानियूं आहिनि हे त ॾिसंदा त ख़बर पइजी वेंदनि इन करे उहा शइ लिकाए ॻाल्हि ई न कढ इहो आहे कफ़रू पंजी आयत आहे इन अल्लाह ला यख़्फा अलैहि शैउन हिते थोरो हिनखे ॾिसो ॿ टे ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि इन माना बेशक बेशक अल्लाह हाणे इन अल्लाह हिते इहो एसि ताईं थोरो हिनखे वक़फ़ो ॾियो इन अल्लाह बेशक अल्लाह पर बेशक अल्लाह छा अॻिते थी हले ला यख़्फा अलैहि हेसि ताईं ॻाल्हि ॿियो टुकड़ो इहो आहे नाहे मख़फ़ी उन ते नाहे मख़फ़ी उन मथां माना उन मथां मख़फ़ी नाहे छा मख़फ़ी नाहे शइ उन का बि शइ शइ उन चइबो का बि शइ ठीकु हाणे फिल अर्द ज़मीन में फी माना में अर्द माना ज़मीन में छा थियो बेशक अल्लाह नाहे बेशक हाणे ईअं न थींदो हिन गॾु न पढ़बो बेशक अल्लाह नाहे मख़फ़ी ईअं न आहे बेशक अल्लाह नाहे मख़फ़ी उन ते का बि शइ हाणे अॻिते हलंदी फिल अर्द ज़मीन में व ऐं ला नकी फिस समाए आसमान में हाणे ही जेको आहे न ही वाव हिनखे चइबो आहे हर्फ़ अतफ़िन इन वाव जो कमाल आहे क़ुर पाक में हाणे मज़े जी ॻाल्हि तव्हां थोरो सम्झण जी कोशिशि कजो जेकॾहिं क़ुर पाक लुत्फ़ छो थो ॾिए आख़िर पढ़ण में न बार बार पढ़ण में जेके बि शयूं आयतूं आहिनि हिकिड़ो दफ़ो न तव्हां हिनखे 10 भेरा पढ़ंदव तव्हांखे वधीक लुत्फ़ ईंदो 20 पढ़ंदव अञा वधीक लुत्फ़ ईंदो ॿियो कोई बि किताबु खणी ॾिसो केॾी बि बहितरीनु वीडियो तव्हां हलायो केतिरी सुठी फिल्म हुजे तव्हांजी पसंदि जी हुजे 4 दफ़ा ॾिसंदव 10 दफ़ा ॾिसंदव चवंदो त हाणे ॿाहिरि हिनखे 2 महीना त मां ॾिसंदी पर एॾो बोरियत थींदी ॼण केॾो बि सुठो गानो हुजे न क़ुर पाक जो इहो मौजज़ो आहे उनजो आयतूं ॿुधंदे चवंदे पढ़ंदे थकाईंदियूं न हाणे ही छा आहे थोरो हिनखे ॾिसजो क़ुर पाक में हिकिड़ी शइ अंदरि ईअं समायल आहे कीअं ही कीअं हुजणु खपे हुजणु ईअं न खपे त को क़ुर बदिलजी वञे नौज़ बिल्लाहि मिना ईअं न पर हीअं थियणु खपे हूअं लिखिबो जीअं आम लिखिबो आहे न कीअं लिखिबो इन अल्लाह बेशक अल्लाह ला यख़्फा अलैहि नाहे मख़फ़ी उन ते का बि शइ फिल अर्द ज़मीन में व माना ऐं हाणे हिते हुजणु खपे ला यख़्फा अलैहि शैउन फिस समाए ओ ही जेको आहे न ला खां पोइ छा आयो आहे यख़्फा अलैहि शैउन ही जेको ला यख़्फा अलैहि शैउन नाहे मख़फ़ी उन ते का बि शइ ही जेको टुकड़ो आहे इहो हिते ला खां पोइ हुजणु खपे हा पोइ हिते फिल अर्द आहे त फिस समाया पर ही जेको वाव अची वियो न इन इहो चयो त हिन जो जेको पैटर्न आहे हिते हीअ में साॻी शइ समायल आहे जेका हिते आहे कमाल इन करे छड़ो व लिखी करे ही सॼी शइ अची वई बेशक अल्लाह नाहे मफ़ी उन ते का बि शइ ज़मीन में ऐं न की आसमान में यानी न की मख़फ़ी उन ते का बि शइ आसमान में हाणे ज़मीन ऐं आसमान में उनखे का शइ मख़फ़ी आहे ई कोन ख़तमु ठीकु आहे समाए हिकिड़ो समाए ज़मीन ऐं आसमान में का शइ मख़फ़ी हुव लज़ी हाणे अञा पाक जी तारीफ़ थी हले हुव अलज़ी हुव केरु आहे हुव माना उहो आहे केरु उहो अलाह ई आहे उहो अलाह केरु आहे अॻ में तारीफ़ थींदी आई आहे ॿुधाए थो वञे अलाह केरु आहे ज़ुल्तिकाम बि आहे उन खां पोइ अलाह अलाह जेको आहे इबादत जे लाइक़ु ॿियो उन खां सवाइ कोन्हे हू ई आहे इबादत जे लाइक़ु उन खां पोइ ॻाल्हि अॻिते हली माना अलाह पाक जे बारे में ॿुधाईंदो ॾियो हाणे अचे थो पियो त हो लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम में उहो इहा जेको शिकिल ठाहींदो आहे अवाने जी माउनि जे पेट में राम माना राम ईंदा न राम माना जेको आहे उन मुंहुं ई निकितल आहे राम कर माना रहम अलाह जे पेट में जेको माउ जे पेट में अलाह पाक अहिड़ी शइ रखे जो महफ़ूज़ रहंदो आहे ॿारु इन मों ई रा हा मीम जे रूट मों ई निकितल आहे रहमत त हो लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम में कैफ़ यशाउ जीअं घुरंदो आहे तीअं माना अलाह पाक जेके सूरतूं ठाहे थो माउनि जे पेट में उहो केरु थो ठाहे उहो अलाह ई त आहे ऐं जीअं चाहे इंसान जे वस में आहे त मां हीअं ठाहे सघां न
छोकिरो छोकिरी हुनजी सूरत कहिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे, पोइ असां छोकिरियुनि ते दाऊं कयूं ॼमण ते, इहो बि ग़लति आहे न। उन खां पोइ जेको माण्हू ॼाए थो पियो, कंहिंजो कदु नंढो आहे, कंहिंजो कदु वॾो आहे, कंहिंजो रंग कारो आहे, को अछो आहे, कंहिंजो नकु है बीनो आहे, कंहिंजो कन वॾा आहिनि, कंहिंजो कंट्रोल आहे उन ते। असां छा कंदा आहियूं, असां माण्हुनि ते टोंकूं कंदा आहियूं। इहो यादि रखणु खपे, जेकॾहिं असां माण्हुनि ते का टोंक कयूं था उन जे जिस्मानी हालत ते, रंग ते, उन जे कद बुत ते, त पोइ माना इहो अलाह पाक खे था निशानो असां बणायूं। त अलाह पाक हुनखे ईअं ठाहियो आहे न, हुनजो मिड़ो त कोन्हे वीचारे जो। असां, मां अॻे बि हिकिड़ो दफ़ो ज़िक्र कयो, नंढे हूंदे असांखे यादि आहे, हिकिड़ो माण्हू लॻंदो असांजे पाड़े मां, वीचारो ॾाढो हूंदो, हुनखे असां चवंदा हुआसीं, मूंखे त ख़ौफ़ थो थिए हींअर, त असां कहिड़ी जहालत में हूंदा हुआसीं। ॿार माण्हू पाण में ॻाल्हाईंदा हुआसीं। असां इहो त आहे, जेकॾहिं असांजा वॾा ॿुधंदा त असांखे ज़रूरु मुचड़ा हणी कढंदा त तव्हां छो था ईअं कयो, छो जो अलहमदिल्ला तरबियत इहा हुई। पर ॾिठो न हुयो असांखे, लाल जो चूहो, माना सन्नु हूंदो न, हुनखे अलाए छो कंहिं रखियो, ख़ुदा जी मार पए हुन ते, कंहिं रखियो नालो। ऐं पोइ असां ॿार सम्झ में न ईंदी, रस्ते में वेंदा हुआसीं, हुनजी हालत छा हूंदी वीचारे जी, ॿुधंदो हूंदो त असां ख़ौफ़ ख़ुदा छॾे था ॾियूं। बहरहाल अलाह ते चए थो पियो ला इलाहा इल्ला, वरी ते अचे थो पियो ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। उन हू वरी इबादत जी ॻाल्हि आई आहे। ला इलाहा इल्ला, कोई इबादत न आहे सवाइ हुनजे, हूअ। पोइ वरी छा आहे, अल अज़ीज़ अल हकीम, उन हू ग़ालिब आहे, अज़ीज़ बि माना ग़ालिब चइबो हुनखे, ऐं हिकमत वारो बि आहे। वरी हिते कहिड़ी ॻाल्हि, हिकमत जी ॻाल्हि आई, छो जो हिते तस्वीर जी ॻाल्हि आई न, ठाहिण जी ॻाल्हि, हकीम आहे, ग़ालिब बि आहे ऐं हकीम बि आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हुते इनकार करण जी ॻाल्हि आई, त इनकार कंदड़ लाइ अज़ाब शदीद आहे, पर ग़ालिब त आहे, पर जेके ताक़त ईंदी आहे, उहो त पोइ ॾिस अखियूं बंदि थी ईंदियूं आहिनि। इंसाननि जी असां ॻाल्हि कयूं जेकॾहिं, असांखे त इहो रेफरेंस आहे न, असांखे पंहिंजो, इंसान खे ताक़त आई त अखियूं बंदि थी वेंदियूं, ॾिसंदो न त हक़ु किथे आहे या ना हक़ु कहिड़ो आहे। अलाह पाक ईअं कोन्हे, अलाह पाक हकीम आहे। उहो ताक़त इस्तेमालु कंदो जिते ताक़त इस्तेमालु करणी आहे। ठीकु, 7, 8, 9 टे आयतूं आहिनि बाक़ी। वरी अलाह जी ज़िक्र आहे, हुअ लज़ी, हुअ माना उहो, अलज़ी उहो आहे जेको, अंज़ल अलैकल किताब, जंहिं तो ते वरी अंज़ल अलैक आयो, माना तो ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, अलैकल किताब, तो ते किताब लाथो। हाणे अलाह क किताब लाथो आहे, अंज़ल अलाह, अलाह जी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, अलाह में हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी अथव, त अलाह सां लास्ट टाइम असां ज़िक्र कयोसीं, इहा ज़िमेदारी हूंदी आहे, तुंहिंजे मथां इहा ज़िमेदारी आहे। माना किताब ज़िमेदारी आहे, किताब में ज़िमेदारी आहे, त पोइ अलाह पाक कहिड़ी ॻाल्हि ते कई आहे, कमाल आहे। अलैक चई करे जॾहिं कई आहे, त मिन माना उन मंझि छा आहिनि, आयात मुहकमात, हुन उमुल किताब, क़ुर जूं माउ आहे उहे जेके आयातूं मुहकमात आहिनि, माना स्ट्रांग जेके आयतूं आहिनि अलाह पाक जूं, जंहिंमें को शक शुबो न आहे। ॿियूं कहिड़ियूं आहिनि, व आख़िर माना उखर, ॿियूं मुतशाबियात। उहो अलाह वाह जंहिं तो ते किताब लाथो, जंहिंमां के आयतूं मुहकम आहिनि, माना उहे चिटियूं चइजे, मुहकम माना चिटियूं, माना उन्हनि जी साफ़ आहे, उन्हनि में को सम्झण जी अहिड़ी का, माना कंहिंखे सम्झाइण जी ईअं ज़रूरत कोन्हे का, त उन्हनि जा लफ़्ज़ ॾुखिया आहिनि। ऐं किताब जो उहे असुल आहिनि, ऐं ॿियूं वरी छा आहिनि, मुतशाबे आहिनि, माना कंहिं शइ में उन सां गॾु मिलंदड़ जुड़ंदड़, उन मां मतिलबु हिकु ॿ निकिरी सघनि था पिया। माना उन जूं डिफरेंट मानाऊं थी सघनि थियूं पयूं, कोई हिकिड़ी इंटरप्रिटेशन कंदो, को ॿी कंदो। पर के आहे जीअं हाणे वला फिल फिस समा, ख़लक़ समावात वल अर्द, समावात माना आसमान ख़लक़ई। हाणे आसमान ख़लक़ई, असां और ईमान वारो छा चवंदो, अॻिते अचे थी पई इहा ॻाल्हि, ज़हन में इहा ॻाल्हि रखिजो आसमाननि जी, त पोइ अॻिते सम्झ में ईंदी ॻाल्हि। हाणे अलाह पाक चयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त तो ते किताब लाथो अथई, उन में आयतूं कहिड़ियूं आहिनि, हिकिड़ियूं मुहकमात आहिनि, ॿियूं मुतशाबियात आहिनि। हाणे अलाह पाक चए थो पियो आयत में अॻिते हली करे, पोइ उहे जिन जे दिलि में ॾिंगाई आहे, जंहिंजे कुलूब में, दिलि में, दिमाग़ में न, दिलि में ॾिंगाई आहे, ठीकु आहे, ज़ैगुन माना ॾिंगाई आहे, उहे छा आहिनि, से मंझांसि जेके मुतशाबे आहिनि, तिन जे पुठियां ख़राबी ॻोल्हण ऐं संदसि मुराद ॻोल्हण लाइ लॻंदा आहिनि। माना कोशिशि कंदा आहिनि त इन्हनि में का ख़राबी लहो, इन्हनि में को क्वेश्चन आंसर कयूं, कंहिंखे मुंझायूं। ऐं पोइ
या त वरी ईअं हूंदो आहे त पंहिंजे दिलि में का ॻाल्हि आहे, हाणे मां हीअं थो चवां, जीअं जेको बिग बेंग जो मामिलो आहे, मां थो चवां साईं हीअं थियो हुयो, काइनात में पहिरियों भोरड़ा हुया, भोरड़नि मां इंसान थिया, इहा मूंखे प्रूव करणी आहे, त पोइ मां का न का आयत ॾिसंदुसि, का भला मां किथे आहे, अड़े यार हिन में लिखियलु अथई, ॾिसे ॾिस। लाहुल वला कुवत इल्ला बिल्लाह अल-अली अज़ीम। पंहिंजे मक़सद लाइ क़ुर पाक जे आयत खे इस्तेमालु करणु, अलाह पाक उहो ज़िक्र करे थो। जिन जे दिलनि में निंगाई आहे उहे वठंदा ई मुतशाबिहात कनि। साईं पहिरियों मूंखे अलिफ लाम मीम जो त सम्झायो, पोइ त ॿी अॻिते हलूं न। बाबा उहो मना कयल आहे, ना आहे हुनजी माना ख़बर न आहे कंहिंखे बि। न सही पोइ त क़ुर जी माना त मुंझारो थिए, पोइ त क़ुर साफ़ त न आहे, क्लियर त न आहे। अलाह अकबर जल अस्तगफिरुल्लाह पढ़जे हिन ते। पोइ अलाह पाक ते चए थो पियो वमा यअलमु तअवीलहु इल्लल्लाह, माना अलाह खां सवाइ उनजी मुराद कोई न ॼाणंदो आहे। इहो फ़क़ति अलाह खे ई ख़बर आहे उन्हनि जी। किन जी जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके एक्सप्लेनेशन कई आहे त ठीकु आहे, न त पोइ पर इहे कहिड़ा आहिनि उनखे वठी बीह रहंदा। ऐं वरासिखून फिल इल्म, ऐं जेके इल्म में पका आहिनि से वरी चवंदा आहिनि छा, त उन्हनि खे मञोसि। अलिफ लाम मीम आहे, काफ़ आहे, हा मीम, काफ़ हा मीम साद आहे, जेको बि आहे मञोसि अलाह जो आहे, ठीकु आहे, न आहे मालूम परवाह न आहे, अलाह बहितर थो न ॼाणे। बाक़ी ॿियूं आयतूं त आहिनि न, साढनि 3,000 खां मथे आयतूं आहिनि, उन्हनि में 6 आयतुनि खे वठी करे उन ते बहस शुरू कजे त साईं इहो कीअं थियो, इन जो मिसाल छा थिए थो अचे, इहो कीअं क़ुर पाक ते सुवाल, बजाए हिनजे उनजे बजाए जेका शइ क्लियर आहे उन ते अमल कयो। ऐं अलाह पाक साॻी ॻाल्हि कई आई आहे, ॾिसो न सूरह आल इमरान में जेके इल्म में पका आहिनि। हाणे मूंखे इहो हुयो त क़ुर जी आयत त बिल्कुलु बेशक आहे सम्झण लाइ, मूं चयो ईअं छो न लिखियलु त वरासकुन वरासिखून फिल ईमान, जेके ईमान में पका आहिनि उहे चवनि था पिया त असां मञोसूं। हे मिड़ई असांजे पढ़ण वटि अलाह वटि वञनि सभई, मिन कुल मिन इंद रबिना, सभु असांजा पढ़ण वारा आहिनि, ठीकु आहे। ईअं छो न, पर हक़ीक़त इहा आहे त इन में अञा वधीक को ॿियो सम्झी सघे त, पर मूंखे मां गौर करे 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 बीठुसि, मां जेको किताब पढ़ी ॾिठुमि, हक़ीक़त में इल्म जो ज़िक्र आणु हिन में इहा ई ॻाल्हि आहे त होॾे जेके आहिनि इल्मु जिन खे थोरो मिलंदो उहो मुतशाबे ते बीह रहंदा, ऐं उन्हनि खे इल्मु रासिख़ न आहे, उहो उन्हनि जो सोच आहे पंहिंजी। वाह सुभान अल्लाह, ईमान जी त ॻाल्हि ई न आहे न। ईमान ऐं बेईमान जी ॻाल्हि नथी हले हिते, हिते इल्म वारा बहस कंदा आहिनि, जेके थोरो इल्मु अची वियो न त न हा, जेको रासिख़ इल्मु हूंदो उहो पहिरियों ईमान हिन ते यकीन कंदो, क़ुर ते सुवाल करण जे बजाए क़ुर खे यकीन में यकीन कंदो, पोइ सम्झण जी कोशिशि कंदो। सुवाल करणु ॿ थींदा आहिनि, हिकु सम्झण जे लाइ, ॿियो एतिराज़ जे लाइ। पोइ रासिख़ून जेके इल्मु हूंदो न उहे चवंदा न सभु अलाह जे तरफ़ां आहिनि, असां मञियोसीं। पोइ अलाह पाक इनखे क्लोज़ कीअं थो करे, वमा यज़्ज़करु इल्ला उलुल अलबाब, हिनखे हिन जो लफ़्ज़ आहे अलबाब। अलबाब आहे हिकु चवनि था न ऐं ध्यानु या अकुल वारनि खां सवाइ ॿियो को बि नसीहत न वठंदो। हक़ीक़त में अकुल आहे माना रोकणु बंदि करणु, माना पंहिंजी जज़्बात खे रोकणु। जेकॾहिं को अहिड़ी का ॻाल्हि थी वञे त जहालत मां जवाबु न ॾे, हिकु त माण्हू जवाबु ॾींदो आहे न, चवंदो आहे बेअकुलो आहे, उहो उॿारो ॻाल्हाए छॾी, बेअकुलो आहे उॿारो ॻाल्हाए छॾींदो आहे, मां सोचींदो ई न आहे, उहो छा थींदो आहे, बेअकुल आहे। अकल वारो सोचींदो आहे ऐं पाण खे रोकींदो आहे। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि हिकिड़ी शइ थींदी आहे, तव्हां का शइ ॿुधी, हिकिड़ो हूंदो आहे हुन ते रिएक्ट करणु, ॿियो हूंदो आहे हुनखे रेस्पॉन्स ॾियणु। हिकिड़ी का बि ख़बर आई तेज़ वारी का ॻाल्हि, बाबा नौकिरी जा हीअं था कनि, माण्हू कढनि था पिया, या व्हाट्सएप ते असां वटि जेके बि ख़बरूं ईंदियूं आहिनि न हुन ते माण्हू रिएक्ट कंदा आहिनि हिकदमि। रेस्पॉन्स थींदो आहे सोचे सम्झे जवाबु ॾियणु, उहो आहे, उहे थींदा आहिनि उलुल अलबाब, अलबाब वारा, यानी अकुल खां हिकिड़ी थोरी डिग्री उहो मथे आहे। तदबर उन्हनि खे ई नसीहत मिलंदी एक्चुअली। अॻिते हलूं था पिया, हाणे जॾहिं इहे ॻाल्हियूं थी वयूं त पोइ अलाह पाक को दुआ थी घुरी वञे। ॿ आयतूं इहे दुआ जूं आहिनि, ॾाढियूं सुहिणियूं, सुभाणे अलाह। मां छड़ो पढ़ंदुसि हिन में सिंधी में, थोरो रंग खे ॾिसजो ई। असां ना 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 माना असां, अंत माना तूं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे, अंत माना तूं, ही रब न, ए असांजा रब,
असांजा रब जॾहिं असां चऊं था पिया त असां रब खे त ॿॾायूं था न। ठीकु आहे, रब खे ॿॾायूं था पिया, पर इन जी जॾहिं तव्हां अंत सां भेट कंदव न, रबना ऐं अंत में हिकिड़ो वॾो फ़र्क़ु आहे। कीअं? हिते था पढ़ पहिरियों, हे असांजा पारार न फेर असांजे दिलनि खे, फेर दिलनि खे, छो जो दिलनि में बोझ हूंदो आहे, दिलनि में कचिजी हूंदी आहे, दिलनि में डिघाई हूंदी आहे त पोइ माण्हू गुमराह थींदो। दिलनि खे जॾहिं ॾिनी तो हिदायत, असांखे जे हिदायत मिली वई त हाणे असां दिलनि खे न बदिल। ऐं बाज कर असां ते पंहिंजे रहमत में जा, छो त तूं ई बहितरीन अता करण वारो आहीं। तूं कंहिंखे चइबो आहे सॉरी, तूं जॾहिं को साम्हूं हुजे, जंहिंसां साम्हूं हुजे न हुजे त असां तव्हां ॻाल्हायो, भले फोन ते हुजे, केॾो कनेक्शन आहे। अलाह खे जॾहिं असां चऊं था पिया, पोइ तूं हुनखे वक़्तु हलंदो सॉरी, हे असांजा पालनहार, बेशक तूं गॾु कंदड़ आहीं माण्हुनि खे हुन ॾींहुं कहिड़ो जंहिंमें को शक न आहे। पोइ इन अलाह ला युखलिफुल मियाद, ऐं अलाह पाक पंहिंजे अंजाम खे कोन फेराईंदो आहे। ठीकु आहे, 7:55 थी विया, टाइम थी वियो। छो हिकिड़ी ॻाल्हि इहा त ही जेको आहे असां इहो चऊं पिया त क़ुर पाक में ॿिनि क़िस्मनि जा जुमिला थींदा आहिनि। हिकु जुमिला इस्मी हूंदो आहे, ॿियो फेली हूंदो आहे। हीउ जेको आहे न अलाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम, इहो इनखे जुमिलो इस्मी आहे चइबो, माना इन में टाइम जो को मसइलो कोन्हे। कहिड़ा हूंदा आहिनि, जीअं काफ़िरनि हीअं कयो, क़ुर पाक में अचे न भई कयो, माना कंहिं टाइम में कई हूंदी न का ॻाल्हि, उहो फेलिया हूंदो आहे जुमिलो। इहो थोरो सम्झण जी ॻाल्हि आहे। हुन खां पोइ हीउ जेको आहे न, हीउ नज़ल वारो तव्हांखे मां ॿुधायां त हीउ बतदरीजी हूंदो आहे। इहो आहे हिन जो टे लफ़्ज़ ईंदा क़ुर पाक में, नज़ल, अंज़ल, ठीकु आहे, ऐं ॿियो हूंदो आहे इहो नज़ल, नज़ल, हीउ अलॻि आहे, नज़ल हीउ नज़ल, ठीकु आहे, इहो माना बतदरीज। इन जो ईअं यादि रखणु खपे, मां ॾेढ क्लास में ॿुधायो त इहो बाब थींदा आहिनि हिकिड़ा फेलनि जा, हुनखे चइबो आहे तफ़ईल। हाणे इन तफ़ईल में तंज़ील, क़ुर तव्हां ॿुधो अथव न तंज़ील, इहा तंज़ील जेका थींदी आहे इहा दर्जे बर्जे थींदी आहे। हाणे तंज़ील जेका दर्जे बर्जे ते थींदी आहे, इहो थोरो ॿुधो, ग्रामर न आहे, थोरो सम्झण जी ॻाल्हि प्लीज़। सिंधी में तव्हां लफ़्ज़ ॾिठो तइलीम, भई तइलीम जेको माण्हू दाख़िला वठंदो आहे स्कूल में, हुनखे तइलीम जो सर्टिफिकेट मिली वेंदो आहे या हिकदमि दर्जा पढ़ंदो आहे न आस्ते आस्ते। तदरीस क्लास हिकिड़ो थींदो आहे, ॿियो थींदो आहे, टे थींदो आहे आस्ते आस्ते। त अमीर घर ठहंदो आहे, जेका बिल्डिंग ठहंदी आहे, का कुर्सी ठाहींदो, टेबल ठाहींदो, हिकदमि ठही वेंदी आहे छा? हुन में स्टेजिस हूंदियूं आहिनि, थोरो थोरो करे ठहंदो आहे। तस्वीर ठाहिबी आहे, उन में बि त टाइम लॻंदो आहे न, हिकिड़ी शइ लाइन ॾींदो, ॿी लाइन, टियों रंग, हे रंग। त इन करे अहिड़ा लफ़्ज़ जेके इन पैटर्न ते हूंदा आहिनि न, तलीम, तमीर, तदरीस, तस्वीर, इहे तंज़ील। तंज़ील माना थोरो थोरो करे रतो बतदरीज। दुआ घुरूं था अलाह पाक खां, अल्लाह मरज़ुक़ना अल इस्लाम इस्तिक़ाम अलल हिदाया वल इस्लाम वाबितना अला दीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं अलाह खां ई दुआ घुरूं था त अलाह पाक क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु सम्झणु सिखण में असांजी मदद फरमाए, हुनजी हिदायतनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में का ग़लती थिए त अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। ओवर टू यू साईं नईम साहब फॉर पोल साहब क्वेश्चन एंड आंसर, अप टू यू साईं। जज़ाकल्ला ख़ैर साईं, तमामु बहितरीन, मज़ो अची वियो। कंहिंजो को सवाल आहे क्विकली, कोन्हे साईं आंसर कंदो, पोइ हलूं था वरी पोल जी तरफ़। हिकिड़ो मिनट साईं छॾियूं था, भली साईं, 55 ते इंशाल्लाह वरी पोल स्टार्ट कंदासीं। ठीकु आहे। जेकॾहिं 2 मिंट वियो, पोल पोल कंदा करण सां थोरी नॉलेज वधंदी यकीननि, घटि बि जी कोन, ऐं को हिकिड़े मिंट जी इनशाला ॿी ॻाल्हि आहे, थोरो जेकॾहिं रिक्वेस्ट आहे। से रिकॉर्डिंग भले तव्हां स्टॉप करे ॾियो।